बदीन शहर में डिप्टी कमिश्नर बदीन जी शिकायत कैंप आवाम के रिलीफ या रुगो ॾेखा। रमज़ान मुबारक के भलारे महीने में डिप्टी कमिश्नर बदीन यासिर भट्टी पारां शहरनि जी सहूलियत लाइ शाह नवाज़ चौक ते शिकायती कैंप क़ाइमु कई वई आहे, जिते शहरनि जूं शिकायतूं ॿुधी उन्हनि जो फौरी अज़ालू करण जो वाइदो कयो पियो वञे। तंज़ीमी ज़रियनि मूजिबि कैंप जो मक़सदु आम शहरनि खे सहूलियतूं फ़राहम करणु आहे, पर शहरनि जो चवणु आहे त हक़ीक़ी मसइला हल करण बदिरां ही रुगो ॾेखावो आहे। आवाम जो मुतालबो आहे त डिप्टी कमिश्नर शहर जो दौरो करे खाधे पीते जी शयुनि जा रेट पाण चेक करे जे नाजाइज़ मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सघिजे। शहरनि जो चवणु आहे त रमज़ान में आम वाइपे जूं शयूं आम माण्हुनि जी पहुच खां ॿाहिरि थी वियूं आहिनि, पर रिलीफ ॾियण बदिरां रुगो शिकायती कैंप लॻाइण को हल न आहे। अवामी हल्कनि जो मुतालबो आहे त माण्हुनि ते ॿार वधाइण बदिरां नाजाइज़ मुनाफ़ो वठंदड़नि ते ॻरा ॾंड लॻाया वञनि त जीअं ग़रीब माण्हुनि खे हक़ीक़ी रिलीफ मिली सघे।